नाज़रीन, गोलारजी में आमिर शाह सिम नाले की खोजाई न थियण करे 25,000 एकड़ ज़मीन गैराबाद थियण जो ख़दशो ऐं हर साल बरसातुनि करे मुख़्तलिफ़ इलाइक़नि समेत ज़रई ज़मीनूं पाणी हेठि अची वञनि थियूं। ॾिसूं था सरदार भट्टी जी ही रिपोर्ट। जी बिल्कुल हिन वक्त मौजूद आया अहमद राजो नरड़ी ढंढ जेकी है बिल्कुल अमीर शाह सेम नाले के पासे में हिन अमीर शाह सेम नाले जे यो बुधाए पो वने त हिन हमेशा जो है हिते जी बनियूं गैराबाद कयूं आहिनि सिर्फ इन करे जो हिन में जो है सफाई नथी थिए। हिन में हमेशा 2011 का वठी हिन में कदम भी सफाई न थी है जैसे करे इन पासे में झंग हिन जो वाज़िया सबूत है तो हिन जे करे 25,000 का वधिक जेकी बनी है वो गैराबाद थी चुकी है। लेकिन ही जो ॾिसो पिया ही जो मच्छी जो समुंड जो ॿाहिरि तव्हांखे पट ते ॾिसिजे थो जंहिंमें हे मासूम बाला जेके आहिनि पंहिंजे पितकड़नि हथनि सां जेको आहे उन मच्छी खे फिलोरे जेको आहे पंहिंजो पेट गुज़र करण ते मजबूर आहिनि। हुनजी वजह सिर्फ़ इहा आहे त बनियूं गैराबाद हुअण करे हे माण्हू जेके मक़ामी माहीगीर आहिनि हिननि जो रोज़गार जेको आहे हाणे सिर्फ़ इहो ई पतो आहे छो जो हिन सराउंडिंग में जिते आउं बीठो आहियां हिन वक़्तु हिते जेको आहे 25 खां 30,000 एग्रीकल्चर लैंड जेकी है वो गैराबाद थी चुकी है। समुंड जो है लखे एकड़ जमीन जो है गिड़काइंदो अचे छो जो है मिठो पानी समुंड में किरे नथो ऐं जो ही पानी है ही समुंड में पुजे नथो छो जो मुख़्तलिफ़ हंधनि तां घारा लगण करे बनियूं भी गैराबाद थियनि थियूं ॻोठ भी जो है वीरान थियनि था। अॼु भी जो है घारा जो 6 महीना गुज़रण बावजूद भी जो है हलन पिया। कैमरामैन हसनैन शेख सां गॾु सरदार भट्टी, मेहरा टीवी न्यूज़ गोला।